सिंध में जेकॾहिं कंहिं सां ज़ुल्म थिए थो, को ॿार अगवा थी वञे या कंहिं ख़ानदान खे इंसाफ़ न मिले त छा हाणे ईंदड़ क़दम अदालत या पुलिस न पर लश्कर कशी बणिजी चुको आहे? हीउ सवाल इन करे अहम आहे छाकाणि त गुज़िरियल कुझु सालनि दौरान सिंध जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में हिकु जहिड़ो मंज़र बार बार साम्हूं आयो आहे। माण्हुनि सरकारी इदारनि खां मायूस थी पाण हथियार खणण जूं धमकियूं ॾिनियूं। कबीला गॾु थिया, हथियारबंद काफ़िला निकिता ऐं पोइ ओचितो पुलिस ऐं इंतिज़ामिया हरकत में अची वई। पेशावर जी नींगरी हुरम जो केस हुजे, कश्मोर ऐं घोटकी जे कचे में बुगटी कबीले जे लश्करकशी या जेकबाबाद में लव मैरिज खां पोइ सॼे ॻोठ ते हमिलो। टई वाक़िया अलॻि ज़रूर आहिनि, पर हुननि जे अंदरि हिकु गॾियल पैगाम लिकियल आहे। माण्हुनि जो इदारनि ते एतमाद कमज़ोर थींदो पियो वञे। मां आहियां फ़हमीदा रियाज़ ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो WTN न्यूज़। हुरम केस में पुलिस दावा कई त शिकारपुर जे कचे मां 2 निंगरियुनि खे बाज़ियाब करायो वियो, पर असल कहाणी सिर्फ़ हिकु रेस्क्यू ऑपरेशन जी नाहे। हुरम जे ख़ानदान मूजिबि निंगरी खे पेशावर मां अगवा कयो वियो, पोइ मुख़्तलिफ़ रस्तनि वसीले सिंध जे कचे में मुंतक़िल कयो। पीउ जो चवणु आहे त अगवा कंदड़ पहिरीं 15 लख रुपया वसूल कया, पोइ वधीक रक़म घुरण शुरू कई। बाद में हिकु वीडियो साम्हूं आई जंहिं में नंढड़ी नींगरी खां मुबैना तौर पंहिंजी मर्ज़ी सां शादी जो बयानु ॾियारियो वियो। अहिड़ियूं वीडियोज़ कचे जे ॾोहारियुनि नेटवर्कनि लाइ का नई ॻाल्हि न आहिनि। माज़ी में बि अगवा कंदड़ मग़वियनि खां बयानु रिकॉर्ड कराए अगवा खे रज़ामंदी जो रंग ॾियण जी कोशिशि कंदा रहिया आहिनि। पर हिन केस जो सभ खां अहम पहलू अगवा न पर उहे 2 महीना आहिनि जिन दौरान ख़ानदान इंसाफ़ लाइ दरबदर भटकंदो रहियो। हुरम जे वालिद मूजिबि मुख़्तलिफ़ थाणनि, आफ़ीसरनि ऐं पुलिस अमलदारनि जा चक्कर काटींदा रहिया, पर का मुयसर कार्रवाई न थी। पोइ ओचितो सभु कुझु बदिलजी वियो। सोशल मीडिया वीडियोज़ वायरल थियण शुरू थियूं। मुख़्तलिफ़ शहरनि सां तालुक़ रखंदड़ पश्तून कबीलनि ऐलान कयो त जेकॾहिं रियासत कार्रवाई न थी करे त हू पाण कचे में दाख़िल थींदा। हिकु क़बाइली अॻवान त हेसिताईं दावा कई त हुन सां गॾु 3000 खां वधीक हथियारबंद माण्हू मौजूद आहिनि ऐं हू हिकु हफ़्ते अंदरि कचे जे धाड़ेलनि जो ख़ात्मो करे सघनि था। हिन इतलाह खां पोइ सूरत-ए-हाल सिर्फ़ अगवा केस न रही, पर हिकु इम्कानी हथियारबंद टकराव जो ख़तरो बणिजी वई। मेन बाईपास ते क़बाइली काफ़िला गॾु थियण लॻा। ख़दशो पैदा थियो त जेकॾहिं हज़ारे ई हथियारबंद माण्हू वाक़ई कचे ॾांहुं वधनि था त सिंध हिकु वॾे खूनरेज़ी टकराव ॾांहुं वञी सघे थो। ऐं उहो ई लम्हो जॾहिं पुलिस ऐं रेंजर्स जूं कार्रवायूं ओचितो तेज़ अचण लॻियूं। चंद कलाकनि खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस थी SSP शिकारपुर कलीम मलिक दावा कई त नींगरियूं बाज़ियाब थी वियूं आहिनि ऐं अगवा इंसानी स्मगलिंग में मुलविस अहम जवाबदार मुला वहीद मारिजी वियो आहे। पाण हिन इतलाह ॾांहुं नथा वञूं त डील कीअं थी, जतोई सरदारनि कीअं मामिलो निबेरो, पर पोइ बि हिन सॼे ऑपरेशन जा केतिरा ई पहलू अञा ताईं सवालनि जी ज़द में आहिनि। सभ खां वॾो सवाल इहो आहे त छा जेकॾहिं पुलिस अॻी केस खां आगाह हुई त पोइ 2 महीननि ताईं मुयसर कार्रवाई छो न थी? छा रियासत सिर्फ़ उन वक़्तु मुतहरिक थींदी आहे जॾहिं पाण माण्हू हथियार खणण लॻनि? हीउ पहिरियों वाक़ियो न आहे। 2024 में बि घोटकी ऐं कश्मोर जे कचे में बि अहिड़ी ई सूरत-ए-हाल पैदा थी हुई। बलोचिस्तान जे ज़िले डेरा बुगटी सां तालुक़ रखंदड़ सभई हथियारबंद माण्हू सिंध पहुची विया हुआ। सबबु इहो हो बुगटी कबीले जे अॻवान जलाल खान जे नौजवान पुटु अब्दुल रहमान जो अगवा ऐं क़त्ल। ख़ानदान पहिरीं रियासत खां इंसाफ़ घुरियो, पर जॾहिं फौरी नतीजा न मिलिया त क़बाइली लश्कर पाण कचे ॾांहुं रवानो थी वियो। गैर सरकारी इतलाहनि मूजिबि उन दौरान धाड़ेलनि सां झेड़ा बि थिया जिन में केतिरा ई माण्हू मारिजी विया हुआ। हिन ई महीने जेकबाबाद जे इलाइक़े ठुल में हिकु ॿियो मुख़्तलिफ़ पर ख़तरनाक वाक़ियो पेश आयो। हसन बुरड़ो ऐं सिदरा चन्ना पसंदि जो परिणो कयो। हिन शादीअ खां पोइ छोकिरी जी बिरादरी सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि लश्कर जी सूरत में सिद्दीक़ आराई ॻोठ ते हमिलो कयो। घरनि खे बाहि ॾेई सामान सूधी साड़ियो वियो ऐं सॼो ॻोठ जंग जे मैदान जो मंज़र पेश करण लॻो। इहे टई वाक़िया ज़ाहिर में मुख़्तलिफ़ आहिनि। हिकु अगवा जो केस आहे, ॿियो क़त्ल खां पोइ क़बाइली रद्द अमल ऐं टियों गैरत ऐं बिरादरी जे नाले ते इज्तिमाही हमिलो। पर इन सभिनीनि में हिकु ॻाल्हि गॾियल आहे। रियासत जो कमज़ोर थींदड़ रिट ईअं महसूस थिए थो त जेकॾहिं को ताक़तवर कबीलो, हथियारबंद गुरोह या इज्तिमाही दबाव मौजूदु आहे त रियासती इदारा फौरी हरकत में अची वञनि था, पर आम शहरी सालनि ताईं इंसाफ़ जे इंतज़ार में रहंदा आहिनि। साॻी सिंध में
अॼु बि प्रिया कुमारी, उजाला ऐं केतिरी ॿियनि गुम थियल ॿारनि जा ख़ानदान इंसाफ़ जा मुंतज़र आहिनि। हू एहतजाज कनि था, दरख़्वास्तूं ॾियनि था, प्रेस कॉन्फ्रेंसूं बि कनि था, पर उन्हनि जे केस में उहो हंगामी रद्द अमल नज़र नथो अचे जेको क़बाइली दबाव खां पोइ ओचितो साम्हूं अची वञे थो। दिलचस्प ॻाल्हि इहा बि आहे त कुझु महीना अॻु शिकारपुर पुलिस दावा कयो हो त कचे में अगवा बराए तावान ऐं ॾोहारी गुनाहनि जो वॾो हद ताईं ख़ात्मो कयो वियो आहे। हेसि ताईं जो धाड़ेलनि जो सरेंडर तक़रीब बि मुनक़द कई वई हुई, पर हाणोका वाक़िया वरी उहो ई सवाल उथारे रहिया आहिनि। जेकॾहिं कचो वाक़ई कंट्रोल में आहे त पोइ अगवा, इंसानी स्मगलिंग ऐं हथियारबंद नेटवर्क अञा ताईं कीअं सरगर्म आहिनि। शायदि सभ खां अहम सवाल इहो आहे, जेकॾहिं इंसाफ़ सिर्फ़ु उन वक़्तु मिले थो जॾहिं माण्हू पाण लश्कर ठाहिण लॻनि था, पोइ रियासत जी रिठ आख़िर किथे बीठल आहे।